अहम ख़बर मां ॾींदा हलूं त ओड़ी विघे पीर वसण खां ब्रेकिंग ॾींदा हलूं त ओड़ी विघे मासूम ॿार फोत थी विया आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया पीर वसण में ओड़ी विघे मासूम ॿार फोत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾेई रहिया आहियूं। पीर वसण में ओड़ीअ जो जेकी आहे वबा फैलिजी वई आहे। ओड़ीअ विघे पीर वसण में 5 ॿार जेके आहिनि फोत थी विया आहिनि। पीर वसण ॿुधायूं त ॻोठ रसूल बख्श जमाली में ओड़ी विघे वधीक 1 ॿार फोत थी वियो आहे। पुट वाजिद अली फोत थी वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया पीर वसण में फोत थी वियो आहे नंढड़ो ॿारो। अवांखे ॿुधायूं पिया ॻोठ रसूल बख्श जमाली में ओड़ी विघे माजिद जमाली जो 3 वरनि जो पुट वाहिद जमाली फोत थी वियो आहे। वधीक 1 ॿार जे फोत थियण बाद 3 ॾींहनि अंदरि ओड़ीअ विघे फोत थियल ॿारनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया पीर वसण खां अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया ओड़ीअ विघे वधीक 1 ॿार फोत थी वियो आहे। ॻोठ रसूल बख्श जमाली में ओड़ी विघे माजिद जमाली जो 3 वरनि जो पुट वाजिद जमाली फोत थी वियो आहे। वधीक 1 ॿार जे फोत थियण बाद 3 ॾींहनि अंदरि ओड़ीअ विघे फोत थियल ॿारनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया पीर वसण खां नाज़रीन अवांखे ॿुधायूं त ओड़ीअ विघे वधीक 1 ॿार फोत थी वियो आहे। ॻोठ रसूल बख्श जमाली में ओड़ीअ विघे माजिद जमाली जो 3 वरनि जो पुट वाजिद अली फोत थी वियो आहे। वधीक 1 ॿार जे फोत थियण बाद 3 ॾींहनि अंदरि ओड़ीअ विघे फोत थियल ॿारनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया पीर वसण में ओड़ीअ विघे वधीक 1 ॿार फोत थी वियो आहे। ॻोठ रसूल बख्श जमाली में ओड़ी विघे माजिद जमाली जो 3 वरनि जो पुट वाजिद जमाली फोत थी वियो आहे। वधीक 1 ॿार जे फोत थियण बाद 3 ॾींहनि अंदरि ओड़ीअ विघे फोत थियल ॿारनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। अवांखे ॿुधाई पिया पीर वसण खां अहम ख़बर ॾियूं पिया ओड़ीअ विघे वधीक 1 ॿार फोत थी वियो आहे। ॻोठ रसूल बख्श जमाली में ओड़ीअ विघे माजिद जमाली जो 3 वरनि जो पुट वाजिद अली फोत थी वियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया वधीक 1 ॿार जे फोत थियण बाद 3 ॾींहनि अंदरि ओड़ीअ विघे फोत थियल ॿारनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। नाज़रीन पीर वसण खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सिकंदर चांडियो सां लाइन ते मौजूद है। जी सिकंदर कया तफ़सील आहिनि? जी पीर वसण बरका ॻोठ रसूल जमाली में ओड़ी जे मर्ज़ में ॿारनि जे फोत थियण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। वधीक 1 मासूम ॿार 3 साल वाजिद अली पुट माजिद जमाली फोत थी वियो आहे। जंहिं वटि फोती ॿारनि जो 3 ॾींहं अंदरि अंग 5 थी वियो आहे। मगर सिहत खातो सिर्फ़ ॿारनि जी फोत थियण जी इंक्वायरी करण खां सवाइ मासूम ॿारनि जो ज़िंदगी बचाइण लाइ कहिड़ो बि उपाय न आहिनि वरिता। जी वॾी महिरबानी सिकंदर चांडियो तफ़सील ॿुधाइण जे लाइ। नाज़रीन अवांखे ॿुधायूं पिया पीर वसण में ओड़ीअ जी जेका वबा आहे उहा फैलिजी वई आहे। ॻोठ रसूल बख्श जमाली में ओड़ीअ विघे वधीक 1 ॿार फोत थी वियो आहे जंहिं में 3 ॾींहं अंदरि फोतियुनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। ख़बर ॾियूं पिया त 3 ॾींहनि में ओड़ीअ विघे 5 ॿार जेके आहिनि फोत थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया पीर वसण खां। नाज़रीन पीर वसण में वधीक 1 ॿार फोत थी विया आहिनि। 3 ॾींहनि अंदरि ओड़ीअ विघे 5 ॿार फोत थी विया आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया नाज़रीन
वधीक हिक ॿार जे फोत थियण बाद 3 ॾींहनि अंदर 19 विघे फोत थियल ॿारनि जो अंग 5 थी वियो आहे। पीरवसण में ॻोठ रसूल बख्श जमाली में 19 विघे वधीक हिक ॿार फोत थी वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया माजिद जमाली जो 3 वरनि जो पुट वाजिद अली फोत थी वियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया त पीरवसण में 19 जी जेका वबा आहे उहा फैलिजी वई आहे। 3 ॾींहनि अंदर 5 ॿार जेके आहिनि 19 विघे फोत थी विया आहिनि।